अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 1 जुलाई 1970 वन यूनिट जो ख़ात्मो थियण ऐं वन यूनिट ख़िलाफ़ हलंदड़ जदोजहद ऐं पहिरियनि जेल काटींदड़ चइनि सिंधियाणियुनि बाबति ख़ुसूसी लेख अवांजी समातनि जी नज़र करियूं था, जेको लिखियलु आहे ख़ूबसूरत लेखक ज़ुल्फ़कार क़ादरी जो। उहो जनरल यहया ख़ान जे साल 1970 जो मार्शल वारो दौरु हो, जॾहिं सिंध में पहिरियों भेरो चइनि सिंधी नियाणियुनि खे वन यूनिट ख़िलाफ़ ऐं वोटर लिस्टूं सिंधी में शाया करण जे मुतालबे ते हैदराबाद में बुख हड़ताल शुरू करण ते गिरफ़्तार करे मिलिट्री कोर्ट पारां सज़ा ॾेई जेलनि ॾांहुं रवानो कयो वियो हो। हिन मुल्क खे संदसि क़याम खां वठी सदाईं ॾंडे धौंस दांधली जुगाड़ नज़रिए ज़रूरत ऐं हिक हटी जी सोच तहत हलायो वियो। पाकिस्तान जेको मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे बाहिमी बराबरी जे बुनियाद ते गॾिजी हलण वारे फार्मूले तहत वजूद में आयो हो, पर पोइ हिन मुल्क जी अशराफ़िया खे सूबनि खे नाले मात्र मिलियल आज़ादी बि भाव न पई। आख़िर 22 नवंबर 1954 ते वज़ीर-ए-आज़म मोहम्मद अली बोगरा सूबनि खे ख़तमु करे इंतिज़ामी तौरु मुल्क खे हलाइण लाइ वन यूनिट जो ऐलान कयो, जेको 5 अक्टूबर 1955 ते गवर्नर जनरल इस्कंदर मिर्ज़ा बाज़ाब्ता तौरु नाफ़िज़ करे छॾियो। सिंध असेंबली जे कुझु मेंबरनि खां सवाइ अक्सर मेंबरनि अहिड़ी सिंध दुश्मन फ़ैसिले खे क़बूल कंदे वन यूनिट जे हक़ में क़रारदाद पास करे छॾी। वन यूनिट महण वारे क़दम मुल्क जी अख़वत ऐं भाईचारे वारी फ़िज़ा खे शदीद मुतासिर कयो। ख़ासि तौरु नंढनि सूबनि उन फ़ैसिले खे पंहिंजे हक़नि जी तलफ़ी ऐं सलबी सम्झो। सिंध में वन यूनिट ख़िलाफ़ नफ़रत त हुई, पर का सघारी तहरीक न हली सघी हुई। 4 मार्च 1967 वारो सिंधी शागिर्दनि जो एहतिजाज बज़ाहिर सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे वाइस चांसलर हसन अली अब्दुर्रहमान जी बहाली ऐं कमिश्नर हैदराबाद मसरूर अहसन खे हटाइण वास्ते हो, पर उन वाक़े दौरान थियल पुलिस तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि सॼी सिंध खे भड़काए छॾियो। उन वक़्तु हैदराबाद स्टूडेंट्स फेडरेशन जे प्लेटफार्म तां हलंदड़ उन जदोजहद जी अॻुवाणी यूसुफ लगारी, जाम साकी, यूसुफ टालपुर, मसूद नूरानी, एजाज़ कुरैशी, शकूर दाऊद पोटो, मीर थेबो, कामिल राजपर, इक़बाल तरीन ऐं ॿिया करे रहिया हुआ। हीअ तहरीक एतिरी त सघारी थी उभरी जो साईं GM सैयद, मखदूम तालिबुल मौला, कामरेड हैदर बश जतोई, रसूल बश पलीजो ऐं ॿिया सियासी अॻुवाण बि हिन तहरीक जी हिमायत करण लॻा। ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि कुझु अरसो एंटी वन यूनिट जे गॾिजाणियुनि में शिरकत कंदो रहियो, पर पोइ हूअ उन तहरीक खां अलॻि थी पंहिंजी पार्टी जोड़ी। शागिर्दनि उन वन यूनिट टोड़ियो तहरीक खे सघारो बणायो। अॻिते हली 1970 धारे जॾहिं ज़मीननि जी नीलामी बंदि करियो ऐं वोटर लिस्टूं सिंधी में शाया करियो, तहरीक जो आगाज़ थियो ऐं गिरफ़्तारियूं पेश करण जो फ़ैसिलो थियो त चइनि सिंधी छोकिरियुनि हैदराबाद में पंहिंजी गिरफ़्तारी पेश कई, जिन खे जनरल यहया ख़ान जी मिलिट्री कोर्ट सज़ा ॿुधाए सेंट्रल जेल हैदराबाद ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जेलनि ॾांहुं रवानो करे छॾियो। जिन छोकिरियुनि गिरफ़्तारी ॾिनी ऐं खेनि सज़ा मिली, उनजो मुख़्तसर अहवालु हिन रीत आहे। अख़्तर बलोच सिंध जे नाले वारे इनकलाबी ऐं लोक फ़नकारा जी ज़रीना बलोच जी न्याणी हुई। अख़्तर बलोच जॾहिं गिरफ़्तारी पेश कई ऐं यहया ख़ान जी मिलिट्री कोर्ट खे सज़ा ॿुधाई, उन वक़्तु संदसि उमिरि फ़क़्ति 19 वरिया हुई। सिंध जी सियासी तारीख़ में जेल जी ज़िंदगी ते कंहिं औरत क़ैदियाणी जो पहिरियों मायानाज़ किताब क़ैदियाणी जी डायरी अख़्तर बलोच लिखियो। बाद में 1972 में अख़्तर बलोच जी शादी रसूल बश पलीजो साहिब जे नंढे भाउ ग़ुलाम क़ादर पलीजो सां थी। सेनेटर सुसी पलीजो अख़्तर बलोच जी न्याणी आहे। रियाज़ मेमण खे मिलिट्री कोर्ट सज़ा ॿुधाए सेंट्रल जेल पिशावर रवानो कयो। जेल मां आज़ादु थियण बाद अॻिते हली संदसि शादी मसूद नूरानी सां थी, जेको पिणु सिंध जी शागिर्द जदोजहद जी तारीख़ ऐं 4 मार्च वाक़े जो हिकु वॾो नालो आहे। मसूद नूरानी सिंध जो एडवोकेट जनरल बि रही चुको आहे। रियाज़ मेमण ऐं मसूद नूरानी जी न्याणी जनाब अयाज़ लतीफ़ पलीजो जी शरीक हयात आहे। नसीम सिंधी जो असल ख़ानदानी नालो नसीम बबर हो। हू जॾहिं जनरल यहया ख़ान जी मार्शल हुकूमत में गिरफ़्तार थी जेल वई त संदसि उमिरि 16 साल हुई। मिलिट्री कोर्ट खेसि 1 साल क़ैद जी सज़ा ॾिनी। हू हैदराबाद सेंट्रल जेल ऐं सखर सेंट्रल जेल में क़ैद रही। अॻिते हली संदसि शादी
हिकु क़ौमी कारकुन यूसुफ ख़ासकेली सां थी। अदी नसीम बबर नसीम सिंधी जे नाले सां ऐं संसवर यूसुफ ख़ासकेली पनाह जिगर ख़ासकेली जे नाले सां शोहरत माणी। हू पहिरीं हीराबाद हैदराबाद में रहंदी हुई। शरीक हयात पनाह जिगर ख़ासकेली जी वफ़ात बाद संस तबियत नासाज़ रहण लॻी। पोइ हू अक्सर कराची में पंहिंजी न्याणी कूंज ख़ासकेली वटि रहंदी हुई। आख़िर 27 सितंबर 2020 ते हीअ नाम्यारी क़ौमी सियासी कारकुन नसीम सिंधी लाॾाणो करे वई। चोथों नालो हुयो गिरफ़्तारी ॾींदड़ छोकिरियुनि में शमीम बहराणी जो। खेसि बि मिलिट्री कोर्ट सज़ा ॿुधाई सेंट्रल जेल सखर रवानो कयो। उन्हनि गिरफ़्तारी ॾींदड़ चइनी छोकिरियुनि मां जिन जी उन वक़्तु उमिरि 16 सालनि खां 22 सालनि दरमियान हुई, कंहिं बि छोकिरी पंहिंजे सज़ा जे ख़िलाफ़ु का बि रहम जी अपील न कई ऐं सिंधी न्याणियुनि जी बहादुरी वारी तारीख़ रक़म करे जेलनि मां निकितियूं। सिंधी न्याणियुनि जे जेल वञण खां पोइ शागिर्दनि अदीबनि जे वॾे अंग बुख हड़ताल कई। अदीबनि वॾो तारीख़ी जुलूस कढियो। हिन तारीख़ी जदोजहद जंहिंमें सभु सिंधी गॾु हुआ, आख़िर वन यूनिट जे ख़ात्मे जो ऐलान कयो वियो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नाम्यारे लेखक ज़ुल्फ़कार क़ादरी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।